हाँ मैडम तू बस टाइम पे पहुंची वञ। हाँ हाँ सरमत मां पुजी वेंदमि चयोमांइ न तूं बस मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। ओके। अलाए साहिबा खे छा थियो आहे, हींअर ताईं न आहे पहुती। ॿुधा सभु सुम्हिया पिया आहिनि? अदी सभु निंड पिया आहिनि। साहिबा तूं ध्यान सां ॾिसी आई आहीं न? हा अदी सभु गहरी निंड सुतल आहिनि। साहिबा तुंहिंजा कपिड़ा किथे आहिनि? हिकु मां चयां। अदी मां तुंहिंजे वॉशरूम में अॻे ई रखी छॾिया आहिनि। ठीकु आहे मां चेंज करे अचां थी, तूं हिते बीहजांइ। छा थियो साहिबा, खिले पई? तोखे भउ नथो थिए छा? हा अदी भउ त ॾाढो थो थिए, किथे मां मारिजी न वञा। साहिबा तोखे कुझु बि न थींदो, हिम्मत खां कमु वठि। तूं उहो ई कजांइ जेको मां तोखे सम्झायो आहे। जी अदी। साहिबा ॿाहिरि दर समेत सभई दरवाज़ा खुलियल रखजांइ। ऐं साहिबा मुंहिंजे वञण खां पोइ तूं एहतियात सां मुंहिंजे बिस्तर ते चादर पाए सुम्ही रहिजांइ। ख़्यालु कजांइ अदी, किथे ईअं न थिए त तुंहिंजे करे मां बि न मारिजी वञा। घबरा न साहिबा, मां सुबुह थियण खां अॻु में वापसि अची वेंदसि, टेंशन न वठि। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।